अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में आया जो मेज़बान फयाज़ कुरैशी। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ लियारी जैसे पीपल्स पार्टी जो किलो चयो वेंदो आहे, गुज़िरियल 4 ॾींहनि खां वठी जिते शदीद ॾुख ऐं कर्ब वारी सूरताल मां गुज़री रहियो आहे, उन जो बुनियादी सबब लियारी में जेका किरंदड़ इमारत ऐं 27 जे लॻभॻि जेके माण्हुनि जी जेका बेगुनाह जान वञण जे हवाले सां इंतिहाई जेका ॾुख वारी सूरताल बि आहे। ज़ाहिर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इहो तक़ब आहे त पीपल्स पार्टी जे लाइ मुश्किल सूरताल बि यकीनन हूंदी। उते 27 माण्हू अजल जो शिकार बणिजी विया ऐं अॼु सूबाई वज़ीरनि प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे ऐं ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके फ़ौत थी विया उन्हनि जे वारसनि जे हवाले सां 10 लख रुपया मुआवज़े जो बि ऐलान कयो आहे। बुनियादी तरह सां जेकॾहिं ॾिठो वञे त कराची जो ही जेको इलाइक़ो आहे लियारी, जेको जंहिंखे ओल्ड एरिया चयो वेंदो, यानी पुराणो कराची, जिते ॻुतियल आबादी ऐं नंढनि नंढनि प्लाटनि ते रहंदड़ वॾी तादाद में माण्हू जिनजो अक्सर जेको तालुक़ जेको ग़रीब तबिके सां आहे ऐं मज़दूर पेशा तबिको लियारी वारे नंढड़नि खुॾियुनि जहिड़नि जेके घरनि में न सिर्फ़ु रहनि था बल्कि उते जेके कमज़ोर जेके इमारतूं आहिनि उन्हनि जो बि हिकिड़ो वॾो अंग मौजूदु आहे। मजमूई तरह सां हिन वक़्तु बि जेकॾहिं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो जाइज़ो वठिजे त हुकूमती जेके अंग खरनि उन मूजिबि 588 जेके इमारतूं आहिनि उहे इंतिहाई कमज़ोर ऐं ख़ासि तौर ते 51 जेके इमारतूं आहिनि उन्हनि जी हालत मुकमल ख़तरनाक करार ॾिनल आहे, जंहिंमें कंहिं बि वक़्तु या हल्के फुल्के ज़िलज़िले या बरसातुनि सबबि माण्हुनि जी जानियूं वञी सघनि थियूं। बल्कि इन हवाले सां इन जो बुनियादी तरह सां ज़िम्मेवार इदारो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे, जंहिंखे इहे इख़्तियार इहे ज़िम्मेदारी ॾिनल आहिनि त हू बिल्डिंग बायलाज़ जेके कानून ते अमल कराइनि। ख़ासि तौर ते जेकॾहिं कमज़ोर इमारतूं जेकॾहिं उन्हनि जी सूरताल ख़राबु हुजे त माण्हुनि खे इंटीमेशन ॾियनि ऐं इन खां सां गॾोगॾु माण्हुनि खे आगाही ॾियनि त हिन इमारत में रहणु संदनि जानियुनि जे लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। अहिड़ी तरह सां यकीनन 2022 में हिन इमारत खे बि ख़तरनाक करार ॾिनो वियो। इन हवाले सां बक़ौल सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि जे हुननि इमारत में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे आगाही ॾिनी ऐं इमारत ख़ाली कराइण जे हवाले सां बि हिदायतूं जारी कयूं। यकीनन ग़रीब माण्हू आहिनि ऐं अगरि जेकॾहिं को ग़रीब माण्हू पंहिंजे घर में छपर छांव रखे थो ऐं उनखे फौरी तौर ते घर ख़ाली करण जे हवाले सां को हुकुमनामो मिले त उन्हनि वटि मुतबादिल नाहे हूंदो। अॼु जहिड़ी रीति सिंध जे अहम वज़ीरनि जिनमें सूबाई वज़ीर इतलात शहजीर नाम मेमण ऐं मकानी खातनि वारो सूबाई वज़ीर सईद गनी ऐं कानून वारो वज़ीर ज़ियाउल हसन लजार जेका गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उन जा बुनियादी जेके महरकात बि इहे ई हुया त लियारी वारो जेको मामिलो आहे उन ते उन सॼी जेका सिनेरियो जेका कराची जी जेका कमज़ोर इमारतुनि उन्हनि खे नज़र में रखंदे का हिकमत अमली जोड़ी वञे जीअं माण्हुनि जी जानियूं ईंदड़ वक़्त में न सिर्फ़ु महफ़ूज़ बनाए सघजनि। ख़ासि तौर ते सॼी सिंध में 740 जेके इमारतूं आहिनि उन्हनि खे कमज़ोर करार ॾिनो वियो आहे ऐं उन्हनि में माण्हुनि जी जानियूं जेके आहिनि उहे ख़तरे हेठि आहिनि। त अहिड़ी रीति जिते 10 लख रुपया जेको ऐलान कयो वियो, यकीनन जान जो नामिल बदल 10 लख रुपया त न आहिनि, पर जेके माण्हू फ़ौत थी विया उन्हनि जे वारसनि वटि मुतबादिल बनाइण जे हवाले सां कुझु अहिड़ी रक़म थींदी जो पंहिंजो घरु पंहिंजो अजो ॿीहर ठाहे सघंदा। त बुनियादी जेको सुवाल जेको पैदा थिए थो, एॾी वॾी जेका ख़तरनाक सूरताल जंहिंमें माण्हुनि जी जानियूं वयूं ऐं वञण जा जेके ख़दशा बि आहिनि, त इन मामले जो हल कीअं निकिरंदो। बुनियादी तरह सां जेका तनक़ीद थींदी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मथां त 17 साल हुक्मरानी में थी चुका आहिनि पीपल्स पार्टी खे ऐं 17 सालनि में गुड गवर्नेंस वारो जेको मामिलो आहे उहो पीपल्स पार्टी जी हुक्मरानी में अची नाहे सघियो ऐं सिंध जा अवाम बार बार चौथी दफ़ो जेको सिंध में हुकूमत जे क़याम जे हवाले सां पीपल्स पार्टी खे चूंडियो आहे त ज़िम्मेदारी बि उन ई मुनासिबत सां थियनि थियूं। हाणे इन्हनि समूरियुनि कोताहियुनि जो ख़ात्मो अरबें खरबें जेके रुपया इस्तेमालु थियण जे बावजूदि जेकॾहिं मामला हल नथा थियनि त यकीनन तनक़ीद थींदी ऐं असांखे ख़ुदि इहो बुरो लॻंदो आहे जॾहिं केरु तनक़ीद कंदो आहे त इहो जुमिलो वर्जाईंदो आहे त 17 साल थिया आहिनि पीपल्स पार्टी अवाम खे हुक्मरानी बहितर न ॾेई सघी, रोड न ॾेई सघी या अहिड़ी तरह सां इंफ्रास्ट्रक्चर जा जेके मसइला आहिनि, पर बदकिस्मती सां 2010 जी बोर्ड हुजे या 2022 जो जेके ॿीहर जेका बोर्ड आई उन खां पोइ तबाह थियल इंफ्रास्ट्रक्चर उन जी बहाली कोरोना, इहे समूरा जेके मसइला आहिनि इन्हनि जेके तरक़ी जे मनसूबनि जे आॾो जिते रुकावट बणिजिया। पर सवाल त यकीनन उथे थो त इन बावजूदि बि अवाम खे उहे शयूं छो नथियूं मिलनि जेके तरक़ी पज़ीर या तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बहितरी जी तरफ़ जेका दग खणंदे अॻिते वधिबो आहे। पर छा सवाल इहो थो पैदा थिए त रुगो अमलदारनि जी जेका मोतली उन्हनि खे हटाइण, इहे मामला समूरा जेके आहिनि उहे हल इन बुनियाद ते ई थींदा या ॿीहर उहे माण्हू जॾहिं हमेशह असां ॾिसंदा आहियूं
जॾहिं को इशू थींदो आहे त हुकुमरान या सिंध जो वॾो वज़ीर नोटिस वठंदा आहिनि ऐं मुअतली जा हुकुम जारी कंदा आहिनि ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ, कुझु हफ़्तनि खां पोइ, कुझु महीननि खां पोइ ॿीहर उहे माण्हू जिन जे मथां इल्ज़ाम हूंदा आहिनि उहे साफ़ ऐं पाक ऐं शफ़ाफ़ थियण खां पोइ पंहिंजे मनसबनि ते बि अची वेंदा आहिनि ऐं चयो वेंदो आहे त हिन में हिन माण्हू जो को बि कसूर न हुयो। जहिड़ी तरह सां इसहाक खोड़ो साहिबु DG सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी उनखे अॼु मुअतल कयो वियो। 2022 में बि हू हिन मनसब ते फ़ाइज़ हुयो। जॾहिं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी जेका कारकर्दगी आहे उन ते नज़र विझूं था त KBC यानी कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी KBCA खां वठी SBCA ताईं जेको सफ़र आहे उन खां वेंदे अॼु ॾींहं ताईं समूरा जेके मामला करप्शन जे ईंदा नज़र आया आहिनि ऐं एतिरे हद ताईं जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस थींदी आहे त सुवालु इहो उथंदो आहे त सिस्टम जेको आहे उनखे हलाइण जे हवाले सां या सिस्टम खे रोकण जे हवाले सां के क़दम न आहिनि खजंदा ऐं सिस्टम खे जारी ऐं सारी रखंदो पियो थो ईंदो पियो थो वञे ऐं मजमूई तरह सां हुकूमती कारकर्दगी बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे सिलसिले में का चङी नज़र न आहे ईंदी ऐं हमेशह करप्शन जा इल्ज़ाम बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे खाते में ईंदा आहिनि ऐं नतीजतन करोड़नि अरबे रुपयनि जी जेका फुर लुट जो जेको निज़ाम आहे उहो हलंदो नज़र ईंदो आहे। त हिन समूरे इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो टेलीफोन लाइन ते सीनियर सहाफ़ी तजज़ेकार अरबाब चांडियो साहब। अरबाब साहब तव्हांखे स्पेशल टॉक में भलीकार कयूं था। महिरबानी साईं खुर्शीद साहब। अरबाब साहब, लियारी बगदादी पीपल्स पार्टी पाण ॿेड़ बि चऊं था, उन में हीअ जेका इमारत किरी 27 माण्हू ज़ाहिर उहे पंहिंजी जानियूं विञाए वेही रहिया। छा चवंदो पीपल्स पार्टी जी जेका मजमूई कारकर्दगी आहे, हालांकि ॾाढो ॾुखियो बि लॻंदो आहे ऐं 17 सालनि जे बावजूदि अगरि जेकॾहिं गुड गवर्नेंस न अची सघे इहे मामला वॾो वज़ीर नाराज़ बि थींदो आहे, पाण सवाल बि कंदा आहियूं ऐं हू चवंदो आहे त भई असां पंहिंजो कमु कयूं था ऐं मुख़ालिफ़ बिना सबब जे तनक़ीद कनि था। जी महिरबानी तव्हांजी। ॾिसो, लियारी में जेको कुझु थी रहियो आहे उहो पीपल्स पार्टीअ जे पार्टी पॉलिसी मथां न हुजे, लेकिन पीपल्स पार्टीअ जे अॻुवाणनि जी मर्ज़ी खां सवा लियारी में इएं थियो हुजे इहो मुमकिन न आहे। इहा ॻाल्हि दिलि सां लॻी ई न आहे। इहा ॻाल्हि ईअं ई आहे, तव्हांजो जेको मालिक आहे डॉक्टर करीम साहब उनजी मर्ज़ी खां सवा अगरि सिंध टीवी में कुझु थी रहियो आहे त पोइ तव्हां मूंखे ॿुधायो। जेको बि सिंध टीवी में थी रहियो आहे डॉक्टर साहब जी मर्ज़ी सां थी रहियो आहे। त हल्की फुल्की तव्हां जहिड़ा मूं जहिड़ो घंटड़ी हणी ईंदो हूंदो, पर वॾो को ब्लेंडर नथो करे सघे, कंदो त पोइ रहंदो न। इहे लियारीअ में एॾियूं वॾियूं गैर कानूनी इमारतूं ठही वयूं ऐं कंहिंखे ख़बर ई न पई। मां तव्हांखे बिल्कुलु ई हक़ीक़ी ॻाल्हि थो ॿुधायां त अॼु खां 1 साल अॻु में लियारी जो हिकिड़ो MP जंहिंजो नालो आहे यूसुफ बलोच, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात करे हुन 1 साल अॻु में ॿुधायो हो त लियारी में जंहिं नमूने सां गैर कानूनी तामीरात थी रही आहे ऐं जंहिं नमूने सां उन गैर कानूनी तामीरात जे ज़रिए लियारी जो असुल माण्हू अक़लियत में ऐं लियारी खां ॿाहिरि माण्हू अक्सरियत में अचे पियो, अॻिते हली इहो लियारी न असांजे वस में हूंदो न तव्हांजे, ऐं हिकिड़ो ॾींहुं कंक्रीट जो ढेर थी वेंदो। शायदि हुनजी ॻाल्हि कंहिं नोटिस न वरितो हुजे, पर अॼु इहो साबित थी वियो आहे त लियारी कराचीअ में गैर कानूनी तामीरात जो गढ़ ऐं मर्कज़ बणिजी चुको आहे। अच्छा, 2 मर्कज़ आहिनि, अहिड़ो पीपल्स पार्टी जो बि गढ़ आहे, त वरी जेतिरो पीपल्स पार्टी जो गढ़ आहे ओतिरो ई वरी गैर कानूनी तामीरात जो गढ़ आहे। इहो ई पीपल्स पार्टी जो गढ़ जेको आहे कंहिं ज़माने में गैंगवार जो गढ़ हो, इहो ई पीपल्स पार्टी जो गढ़ कंहिं ज़माने में मंशियात जो गढ़ हुयो। त छा पीपल्स पार्टीअ जे माण्हू जी मर्ज़ी, मां सॼी पार्टी खे चई नथी सघां पार्टी न मंशियात भरोस आहे, न पार्टी गैंगवार आहे, न पार्टी जेको आहे सो कंहिं मामले में इन सतह ते इन्वॉल्व हूंदी, छो त पार्टी त माण्हुनि जी भलाई जी पार्टी हूंदी, कहिड़ी बि पार्टी हुजे। उन सां सलाहियल माण्हू जेके आहिनि उहे लियारीअ में इन सॼे मामले में इन्वॉल्व आहिनि। हाणे तव्हांजे ज़हन में इलाही सवाल हूंदा ऐं मां उन्हनि सवालनि खे शायदि पढ़ी त कोन थो सघां, पर मां पंहिंजे तौर ते तव्हां खां हिकिड़ो सवाल पुछां थो। हाणे जॾहिं सुभाणे कमिश्नर कराची उन्हनि फैमिली जिन जा माण्हू मरी विया आहिनि, जंहिंजो को मुआवज़ो न आहे, उन्हनि जा घर ढही विया आहिनि, उन्हनि जे घरनि में पियल सामान तबाह थी वियो आहे, कंहिंजी मोटरसाइकिल, कंहिंजी गाॾी, कंहिंजी साइकिल, ठीकु आहे। हाणे उनजे एवज़ तव्हां रुॻो उन्हनि खे 10 लख रुपया ॾींदा। मां चैलेंज थो कयां तव्हांजे प्रोग्राम में कमिश्नर कराची मोहसिन नकवी खे,
हसन नकवी का हसन क्या नकवी। नाम हसन नकवी जी जी हसन नकवी साहब तूं ॾाढो भलो आहे शरीफ़ माण्हू आहे तूं प्रोटोकॉल जो कोन ॾिसंदो आहे ऐं तुंहिंजी शराफ़त जे बारे में मां कसम बि खणी सघां थो पर साहब 10 लख रुपए में तव्हां हसन नकवी साहब मूंसां गॾु हले लियारीअ में 10 लख रुपए में हिकिड़ो ई कमरे जो बि घर वठी ॾेखारे त मां साफ़ छॾे ॾींदुमि ऐं हिन जी मां वञी पटे वाली कंदुसि अरबाब साहब लियारी तो वरी कराची जो पुराणो इलाइक़ो है ओल्ड कराची पाण चवंदा आहियूं कि कच्ची आबादी में मुझे ख्याल में 6x6 जो जेकॾहिं टुकड़ो जेकॾहिं कंहिंखे मिली वञे 10 लख रुपए त वॾी ॻाल्हि आहे जी इहा ई ॻाल्हि कयां थो माना 3 नुक़सान माण्हुनि जा थिया ऐं मुआवज़ो 10 लख ओ यार या त डोमिसाइल जो फ़र्क़ु आहे मां ॾिसो कंहिंजी ॻाल्हि नथो कयां गुज़िरियल भेरे कुझु वाक़िया थिया उनमें हिकिड़ो टुकड़ो अची ॿाहिरां लॻो पंजाब जे कंहिं इलाइक़े में उहो अमरा फोत थी वियो एतिरो हक़ीक़त थो ॿुधायां हुनखे फोत थियण वारे जे वारसनि खे मिलिया 70 लख ज़ख़्मी हुनजी का थी न्यारी उनखे मिलिया 20 लख हाणे हिते असांजो छुगो ई झड़ थी वियो मतिलबु 10 लख मां चयुमि त पहिरियां त इहो जेको थियो वाक़ियो आहे हिन जा 10 लख रुपया मुतबादिल न आहिनि इंसान जी त जान ई वई हाणे छा कबर में वेही 10 लख रुपया ॻणींदो जा पर चवण जे मथां जेके पोयां आहिनि उन्हनि खे बि तव्हां इन लाइक़ु नथा सम्झो त हुननि खे को अचे में कनि हाणे जंहिंजो को पीउ रहिजी वियो को माउ रहिजी वियो कंहिंजो पुटु रहिजी वियो 10 लख रुपए ते कंदो छा सही माना ही जेको आहे न इहो मयार ग़लति आहे स्टडी थियणु घुरिजे हा त बाबा जिन जा अगरि 1 लख 10 छा 50 लख जो घर कयो आहे त उन्हनि खे घटि में घटि ज़िंदगी त मोटाए नथा ॾेई सघो उन्हनि जे वारसनि खे को घर मोटाए ॾियो छा सरकार वटि एतिरी ताक़त न आहे जो जेको आहे 29 ख़ानदाननि खे को भला हिकिड़ा नंढा फ्लैट ठाहे ॾेई छॾे उन्हनि खे चए बाबा तव्हांजा फ्लैट हेॾा लेबर कानून हज़ारनि फ्लैट ठाहिया वेठा आहिनि जिन ते माण्हुनि कब्ज़ा कया आहिनि हे त बेटा तरल इहो न आहे मामले वारो ॿियो सवाल ही आहे त लियारीअ में आख़िर ते गैर कानूनी बिल्डिंगुनि खे छो एतिरो जेको आहे हुननि खे वेलकम कयो वियो हाणे थियो ई आहे त लियारी में थियो ई आहे त लियारी में जेके अॻे गैंगवार वारा माण्हू आहे मंशियात फरोश माण्हू आहे उन्हनि खे कंहिं चयो भया तव्हां रोज़ गैंगवार में बदनाम बि थियो था मंशियात में बदनाम बि थियो था अचो धंधो हे अथव सोलो बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सां मिली वञो ऐं कंहिं बि ग़रीब जो प्लान ॾिठो हुनखे वञी ऑफर कयो त बाबा ॻाल्हि ॿुध हे प्लान हुयो त हाणे कंहिं कम जो न आहे हे 50 लख वटि प्लाट जा तोखे नई प्लाट में हिकिड़ो फ्लैट बि ॾींदासीं तूं पासे ते थी असां 10 मंज़िला ठाहियूं था उन्हनि 1 करोड़ रुपए जी इन्वेस्टमेंट कई 9 करोड़ मथे कमाए निकिरी विया उहो मंशियात खां वॾो पैसो थियो न भाउ सही उहो जेको आहे सो गैंगवार खां वॾो पैसो थियो न उनमें 1-2 करोड़ जेको आहे मिलियो हिननि खे जेको आहे बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ खे अरबाब गुजर नालो हुजे या कराची जे नालनि जे किनारनि ते कब्ज़ो कंदड़नि खे अदालती हुकुम ते प्लाट या जेके तामीर जे हवाले सां घुरबल रक़म आहे उहा ॾियण जी ॻाल्हि कई हुई ही त लीज़ हुजे या पगड़ी ते वरितल हुजे या ख़रीद कयल जेका जॻह हुजे उनजी क़ीमत इन खां वधीक थिए थी बिल्कुलु इन खां वधीक थिए थी यार मां त चवां थो हिकिड़े का लियारी नदी तव्हां माण्हुनि खे अॾाइण वारा जेके हुते वेठा सभु नाजाइज़ वेठा ठीकु आहे उन्हनि खे तव्हां कंहिं बि सियासी जमात जे दबाव में अची उन्हनि खे जाइज़ करार ॾेई तव्हां मुशर्रफ कानूनी ठाहे सघो था अॼु मुशर्रफ कानूनी जो प्लाट जेको आहे 50 लख में मिले थो अरबाब 50 लख किथे आहे हाणे 2 करोड़ रुपए प्लाट थी वियो मुशर्रफ कानूनी जेको हब रोड ते आहे यार मां खे असल में वोट पैसा एतिरा कोन्हनि तंहिंजे करे घटि ॿुधाई बाउंड्री वाल जे अंदर आहे मूं त पाण ज़ाती तौर ते विज़िट करे ॾिठो आहे यूसुफ कोट जे बरब में आहे हुते नई जेल ठहे पई उन इलाइक़े जी त वॾी वैल्यू आहे लॻे थो उस्ताद तो वटि पैसा अची विया आहिनि हाणे लॻे थो तोसां बि हिसाब करणो पवंदो पैसा ॻाल्हि इहा आहे त माना जेकॾहिं तव्हां मुशर्रफ कानूनी जहिड़ी हिकु ॿी वसंदी उते ई प्लाट जाम ते आहे सही हिकिड़ी वसंदी ठाहियो सभु उन्हनि माण्हुनि खे चओ बाबा तव्हां हीअं था कयूं तव्हांखे असां घर त हाणे कोन था ॾियो हे प्लाट हेॾा 10 लख रुपया सही घर बि ठाहियो हे प्लाट वठो ख़ुदा जो कसम सभु माण्हू पंहिंजी जान बचाए ऐं सॼी उमिरि पीपल्स पार्टी आहे जेको आहे सो पैसा त सरकार जा हूंदा तुंहिंजी मुंहिंजी टैक्स जा हूंदा तूं खीसे मां ॾिनो या पैसा सही 21 लख जेकॾहिं ॿोॾि मुतासिरनि जा घर ठहनि था त उनमें त प्लाट सरकार ॾिनो 3 लख 3.5 लख हिकिड़ो कमरो ठाराए ॾिनो हिते 3 कमरनि जा घर बि त हुया
अरे आलमी बैंक जेका असांजी ओल्ड सिटी खे ठाहिण जे लाइ त बाबा हे ओल्ड सिटी जी इमारतूं आहिनि, हिननि खे न बणायो, उन्हनि खे रंग रोग जे लाइ लखे रुपया ॾिए थी, त छा हुन में रहण वारनि जी सेफ्टी जे लाइ आलमी बैंक पैसा न ॾींदी, एक्सिम बैंक पैसा न ॾींदी? बाबा विल हुजे न। ॻाल्हि इहा त ग़रीब मिसकिन माण्हू मोहन आहे, महेश्वरी ग़रीब मिसकिन माण्हू, हुननि जो धड़ी न साईं, हिकु मुस्लमान न ॿियो हुजे, हिंदू टियों हुजे, ग़रीब हल भला पोइ तव्हां जुमे ॼण न। नहीं ये अरबाब ये तव्हांजो तमामु वैलिड क्वेश्चन आहे। ज़ाहिर हुकूमत खे हिन हवाले सां न सिर्फ़ उन्हनि माण्हुनि खे घर ॾियणु घुरिजे बल्कि प्लाट या रक़म ॾियणु घुरिजे, घटि में घटि उहे पंहिंजो मुस्तक़बिल ॻाल्हाए सघनि। उहे ॿार जेके यकीनन यतीम थी विया या औरतूं जेके बेवा थी वियूं, उन्हनि जा ॿिया ज़ाहिर फैमिली मेंबर हूंदा, उहे मुश्किल हालत खे मुंहुं ॾींदा, ज़ाहिर ॾुख में बि हूंदा। अरबाब ब्रेक त मोटी अचूं, सिलसिले खे कंटिन्यू कयूं।